मुफ्ती साहब, कादियानियुनि जे लाइ नरमी पैदा करणु कीअं आहे? कादियानी मुर्तद आहिनि, दायरा इस्लाम ऐं ख़ारिज आहिनि। इन्हनि जे लाइ हरगिज़ नरमी जेको आहे उहा पैदा नथी कई वञी सघिजे। आम ग़ैर मुस्लिम जेके शुरू खां ई ग़ैर मुस्लिम आहिनि, उन्हनि सां सिर्फ़ु दुनियावी मामला जे हद ताईं ताल्लुक़ रखण जी इजाज़त आहे। जीअं उन्हनि सां गॾु का ख़रीदो फ़रोख़्त करणी आहे, कंहिं शइ में उन्हनि सां गॾु को ताल्लुक़ करिणो आहे, एतिरे ताईं उन्हनि सां गॾु इजाज़त आहे। आम ग़ैर मुस्लिम सां बि दोस्ती वारो ताल्लुक़ रखण जी हरगिज़ इजाज़त न आहे। जॾहिं आम ग़ैर मुस्लिम जे बारे में इहो हुकुम आहे। कादियानी जेके मुर्तद आहिनि, ग़ैर मुस्लिमनि में सख़्तु तरीन क़िस्म आहे, उन्हनि सां नरमी करण जी कीअं थी इजाज़त थी सघे? इहो उहो मज़हब आहे जेको असांजे सादा मुसलमाननि खे वर्गलाईंदो आहे, उन्हनि खे पंहिंजे अक़ीदे जी तरफ़ आणींदो आहे ऐं ग़ैर महसूस तरीक़े ते उन्हनि जी मदद करणु, उन्हनि खे पंहिंजे अक़ीदे जी तरफ़ आणणु, इन्हनि जे लाइ क़ुरान पाक जे मुताबिक़ बि, हदीस शरीफ़ जे मुताबिक़ बि इन्हनि सां कंहिं क़िस्म जी नरमी करण जी इजाज़त न आहे। हदीस शरीफ़ में आयो, पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बद मज़हबनि जे बारे में फ़रमायो, कादियानी मुर्तदनि, पंहिंजे पाण खे मुसलमान सॾाईंदा आहिनि, अगरचे उहे इस्लामी लिहाज़ सां ऐनी लिहाज़ सां मुसलमान न आहिनि। पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बद मज़हबनि सां गॾु ताल्लुक़ रखण खां मना फ़रमायो ऐं फ़रमायूं तव्हांखे इन्हनि खां परे रहणो आहे, मफ़हूम तौर सां परे रहणो आहे, न तव्हांखे इहे गुमराह कनि, न तव्हां इन्हनि जे ज़रिए गुमराह थियो। इन लाइ कादियानियुनि सां कंहिं बि क़िस्म जो ताल्लुक़ रखण या उन्हनि सां नरमी करण जी हरगिज़ इजाज़त न आहे। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।